खातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व मिन हैसु खरजता फवल्लि वजहका शतरल मस्जिदिल हराम व हैसु मा कुंतुम फवल्लु वुजूहकुम शतरहु लिअल्ला यकून लिन्नासि अलैकुम हुज्जतुन इल्ला अलल्लज़ीना ज़लमू मिनहुम फला तख़शौहुम वख़शौनी वलिउतिम्म निअमती अलैकुम वलअल्लकुम तहतदून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो ते मुंहिंजा महबूब हाणे तव्हां जंहिं जॻह ते बि हुजो बैतुल्लाह शरीफ़ ॾे पंहिंजे मुंहुं मुबारक खे कयो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो मुबारक कंहिं तरफ़ ॾे करणु वॾी सआदत आहे। काबतुल्लाह शरीफ़ मोहतरम आहे ऐं अल्लाह ताला इज़्ज़त वारो घर उनखे फरमायो आहे, यानी बैतुल हराम माना हुर्मत वारो घर, इज़्ज़त वारो घर आहे। पर जंहिं ज़ाते बाबरकात जो रुख़ बैतुल्लाह शरीफ़ जी तरफ़ ॾे फिरे थो पियो, उन चेहरे जो शान मर्तबो काबे खां कई दर्जा मथे आहे। इहा सआदत काबे जे वास्ते आहे जो अल्लाह ताला जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात पंहिंजे रुख़ अनवर खे उन काबतुल्लाह शरीफ़ ॾे कयो आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी सगोरा जॾहिं नमाज़ पढ़ंदा हुआ त जीअं कल्ह अवां जी ख़िदमत में अर्ज़ु रखियो त नेकीअ में अॻिराई कयो। पहिरीं उन्हनि जी रश थींदी पहिरीं सफ़ ते अचणु पहुचणु त पहिरीं सफ़ में पहुचणु, यानी हुननि खे हिर्स चाजो हूंदो त नेकीअ में अॻिराई कयो। छो सिफ़ खां सिफ़ जो दर्जो आला आहे, यानी पहिरीं सिफ़ जो ॿी सिफ़ खां बहितर, ॿी सिफ़ जो टी सिफ़ खां बहितर, टी सिफ़ खां चौथी सिफ़ जो, यानी अहिड़ी तरह सां दर्जाबंदी थियल आहे। त अक्सर करे सहाबी कराम मस्जिद शरीफ़ जे अंदरि जॾहिं ईंदा हुआ त वक़्त खां अॻु में जाइ वठी वेहंदा त असांखे पहिरीं सिफ़ में जाइ मिले। ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जी हदीस पाक बि आहे। पाण फ़क़ति जेकर मां तव्हांखे पहिरीं सिफ़ जी फ़ज़ीलत ॿुधायां त तव्हां पाण में विड़ी पओ, क़तल कयो हिक ॿिए खे, एतिरो सवाबु आहे, एतिरो अजुर आहे। वरी पहिरीं सिफ़ जे अंदरि सॼे पासे जो जेको आहे अल्लाह ताला दर्जो फरमायो आहे खॿे पासे खां आहे हिकिड़ी सिफ़ साॻी, पर जेके सॼे पासे ॾांहुं बीठा आहिनि खॿे वारनि जे वञे मथां फज़ीलत आहे। छो जो हूअं बि सॼे खे खॿे जे मथां फज़ीलत आहे। हर शइ में, पाइण में लिबास पायो, लिबास बि सॼे तरफ़ खां, आख़िरकार पछाड़ी जुती जेकॾहिं पेर में पायो त बि पहिरियों सॼे पेर में पायो। मस्जिद में दाख़िल थियणु, सुठी जाइ में दाख़िल थियणु महिल पंहिंजे सॼे पेर खे इस्तेमालु कयो। ईअं हे खॿो हथु जेको आहे न, इहो बि कम वारो आहे, हिन खे बेकार आहे। हिन में बि अलाह जी वॾी नेमत आहे, वॾी अज़मत आहे। पर सिर्फ़ु फज़ीलत जी ॻाल्हि कजे थी त खॿो हथ जे मथां सॼे हथ खे फज़ीलत आहे। त हाणे ईअं आहे त खॿे पासे ॾांहुं जेके माण्हू बीठा आहिनि, सिफ़ में बीठा आहिनि, ऐं उन्हनि खे उन्हनि जे मथां सॼे पासे वारनि खे फज़ीलत आहे। हिन में कहिड़ी हिकमत आहे, कहिड़ो राज़ रखियलु आहे। बाद ॻाल्हियूं अचनि थियूं पियूं हदीस पाक में त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फज़ीलत बयानु फरमाए, पर बाज़ कोल ईअं आहे त सॼे पासे बीहण ते ज़ोर इन करे हूंदो हो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जॾहिं नमाज़ पढ़ाईंदा हुआ पंहिंजी जमात खां त सलाम जे अंदरि सभ खां पहिरियों सॼे पासे ॾे सलाम वराइबो आहे। पहिरियों सलाम, पोइ खॿे पासे ॾे वराइबो आहे। त असहाबनि जे अंदरि महबूब जे दीदार जी एॾी त शिदत हूंदी हुई, ज़ोर ॾेई अची सॼे पासे ॾांहुं बीहंदा हुआ त जीअं निमाज़ में महबूब सलाम वराए त निमाज़ बि पूरी थिए ऐं दीदार मुस्तफ़ा बि थी वञे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यानी हुनजो मक़सदु जेको आहे न, हर अमल जो मक़सदु पंहिंजो हूंदो आहे। त सहाबे किराम जो सॼे पासे ॾांहुं रश करण जो मक़सदु इहो हूंदो हो त निमाज़ अलाह जो महबूब सलाम वराईंदो हिन तरफ़ ॾे त जेतिरो मुमकिन थी सघे त असांखे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थी वञे। हुनजो हर कंहिंजो पंहिंजो फ़इल जो मक़सदु हूंदो आहे।
तो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मथी आयत में फर्ज़ फस्तबिकुल खैरात, तव्हां नेकिन में अगराई कयो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबन में नेके जी अगराई करण के हद ताईं उन्हनि जे अंदरि मोहब्बत इश्क शिदत हूंदी। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त मुंहिंजा महबूब हाणे तव्हां पंहिंजे रुख़ अनवर खे बैतुल्लाह शरीफ़ ॾे कयो। व इन्नहु लल हक़्क़ु मिन रब्बिका वमल्लाहु बिग़ाफ़िलिन अम्मा तअमलून, बेशक इहो अलबत्ते हक़ आहे तुंहिंजे रब खां ऐं नाहे अल्लाह ताला बेख़बर वो जो अमल कयो था तव्हां। फरमाए त वमिन हैसु ख़रजत फवल्लि वजहक शतरल मस्जिदिल हराम। हाणे इन मां मुराद हिकु जॻह ते ज़मा जो इशारो आहे, ॿिए तरफ़ ॾे मकान जो इशारो आहे। तो अॻिते फरमाए त हैसु मा कुंतुम फवल्लू वुजूहकुम शतरहु, पोइ तव्हां ऐं मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़ुलाम हो, जिथे बि तव्हां हुजो त तव्हां पंहिंजो मुंहुं बैतुल्लाह जे लिअल्लाह यकून लिन्नास अलैकुम हुज्जतुन, तव्हांजो न हुजे माण्हुनि खे वाते, तव्हांजे माण्हुनि खे तव्हांजे मथां का हुज्जत न हुजे। हुज्जत मां मुराद का उमेद आसरो न हुजे। तव्हां ॿिए कंहिंजा ताबेदार न आहियो, तव्हां मदीने वारे साईं जा ताबेदार। या दुनिया जी कहिड़ी जॻह ते बि बीठा आहियो उते बैतुल्लाह जो मुंहुं कयो, सॼी दुनिया तव्हांखे ॾिसे ऐं तव्हांखे सुञाणे वठे हीउ मुस्लमान बि आहे, मदीने वारे साईं जो उम्मती बि आहे। यानी काइनात जे अंदरि काबतुल्लाह जी असांजी सुञाणप असांजी। हाणे दुनिया जे अंदरि ॿियो मुस्लमानी नज़र नथी अचे, जवाबु माण्हू आहे, ॿ हथ अथसि, ॿ पेर अथसि, ॿ अखियूं अथसि, कीअं सुञाणिजे त मुस्लमान ऐं गैर मुस्लमान। हा हिते इस्लामी मुल्क आहे पाकिस्तान, हिते मस्जिदूं आहिनि, पर अहिड़ी दुनिया जे अंदरि मुस्लमान आबाद आहिनि जंहिं जॻह ते मस्जिदुनि जो वजूद ई न आहे। पर उते कहिड़ी सुञाणप थिए थी, उन जॻह ते इहा सुञाणप थिए थी जॾहिं रब जी निमाज़ पढ़े थो त काबतुल्लाह ॾे मुंहुं करे थो। कुफरिस्तान जे अंदरि, दुनिया कुफर जे अंदरि, दुनिया यहूदी नसारा जे अंदरि, उन जॻह ते तव्हां ई असांजी सुञाणप अल्लाह जो क़ाबू आहे। हबीब हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु रवायतो फरमाए त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जॾहिं निमाज़ पढ़ंदा हुआ त मके जा मुशरिक ॾिसंदा त छा थो करे, दीन इब्राहिमी ते पढ़ंदा हो, दीन इब्राहिमी ते हुया पर के निमाज़ जी ख़बर ई कोन हुई। पोइ अरफा जे मैदान में साल जो मेलो लॻंदो हो, उन मेले ते सभु माण्हू वञी गॾिजंदा। पोइ अलाह जो महबूब अञा ऐलान नबूअत कोन फरमायो, पोइ उन अरबनि सां गॾु उन वेंदा हुआ ऐं उते उनजी बुराइनि खां उनखे रोकींदा हुआ त हे कमु ख़राबु अथव, हे कमु न कयो। अलाह जो महबूब अलाह जो रसूल त आहे न। पोइ हज़रत अब्बास तो फरमाए हिकु ॼाणे अलाह जो महबूब हिकिड़े खेमे जे अंदरि बि निमाज़ पियो पढ़े। ॿाहिरि मुल्क जा माण्हू आया, परे परे जा अची वरफ़ात में गॾिजा अची त वॾो मके पाक जो वॾो मेलो आहे, उते हलणो आहे। सॼी दुनिया जी ख़लक़ ई अलाह जो महबूब उते बि निमाज़ जो पढ़े पियो। उन सां गॾु हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला उन वटि उनजी 10 साल उमिरि आहे या 9 या 8 साल उमिरि आहे। एतिरी उमिरि में हज़रत महबूब सां गॾु पढ़नि पिया निमाज़ त अरब ॾिसी हैरान थिया त हीउ छा थो करे। पोइ हज़रत अब्बास चाचो आहे महबूब सल्लल्लाहु जो, उन खां पुछिया हीउ छा थो करे, हीउ छा थो करे, हीउ इबादत थो करे पंहिंजे रब जी, ईअं कंदो आहे। उन वटि अञा दुश्मनी जो सिलसिलो शुरू न थियो हो। दुश्मनी जो सिलसिलो तॾहिं शुरू थियो जॾहिं ऐलान नबूअत थियो त उन वक़्त में अलाह जो महबूब जो निमाज़ बैतुल्लाह ॾे मुंहुं करे पियो पढ़े, छो जो मकी ज़िंदगी में महबूब बैतुल्लाह ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ंदा हुआ। हज़रत अली बि गॾु पढ़े पियो, पुछनि पिया त हीउ केरु आहे, हीउ मुंहिंजो भाइटियो आहे, हिन जो नालो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। कि भला नंढड़ो केरु आहे, कि इहो बि मुंहिंजो भाइटियो आहे, हिन जो नालो अली आहे। अल्लाह जे महबूब सां गॾु ऐलान नबूअत खां अॻु में हज़रत अली नंढी बचपन उमिरि में महबूब सां गॾु निमाज़ पढ़ंदो। यानी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात निमाज़ जे ज़रिए पंहिंजी सुञाणप कराई दुनिया में ऐं बैतुल्लाह ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ी। सो काबो जेको आहे सो असांजे लाइ हुज्जत आहे, असांजे लाइ दलील आहे असांजी मुस्लमानी जो। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमात हाणे जंहिं जॻह ते बि तव्हां हुजो पंहिंजे मुंहुं मुबारक खे बैतुल्लाह शरीफ़ ॾे कयो। काबे जे अंदरि जेकॾहिं निमाज़ पढ़े थो न त काबे जे अंदरि नज़र करणु फ़र्ज़ु आहे। जिन बैतुल्लाह में क़याम में क़ाइदे में वेहंदो न, क़याम में हिते निमाज़ पढ़े थो त सजदे वारी जाइ ते नज़र रखिजे, ऐं क़ाइदे में वेठो आहे त झोली में नज़र रखिजे। पर जेकॾहिं काबतुल्लाह जे अंदरि निमाज़ पढ़े थो त क़याम में हुनजी नज़र काबे में हुजे, क़ाइदे में बि हुनजी नज़र काबतुल्लाह में हुजे। बाक़ी काबे शरीफ़ खां ॿाहिरि आहे, मसलन पाकिस्तान में आहे या मके पाक में ई पंहिंजे घर में निमाज़ पढ़े थो, पोइ हुनजे लाइ शतरहु जो लफ़्ज़ इन करे आहे त इन जे तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़े।
इन जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ो। हाणे छो जो हाणे असांजे तरफ़ असांजे पाकिस्तान जे अंदरि काबतुल्लाह शरीफ़ ओलह तरफ़ आहे। पोइ जेकॾहिं मोमिन मुस्लमान नमाज़ पढ़े थो पियो ओलह तरफ़ मुंहुं कंदो त उनजी नमाज़ थी वेंदी। इहो जिहत लाज़िम बैतुल्लाह मुक़ररु करणु न आहे। ऐं इहो झंगल में भर में पट में किथे बि हुजे ते गौर फ़िक्र करणु छो जो फ़र्ज़ु आहे क़ाबिल मुंहुं करणु। जेकॾहिं को माण्हू वटि ॿुधाइण वारो कोन्हे को पोइ बि पंहिंजे अंदाज़े मूजिबि नमाज़ पढ़े गौर फ़िक्र करे त हिन तरह बैतुल्लाह आहे नमाज़ पढ़े। पोइ जेकॾहिं इन जे बावजूदि जेकॾहिं उनखां ख़ता थी वई त बि अलाह जी नमाज़ क़बूल कंदी। भई पहिरियों इहो फ़र्ज़ु आहे लाज़िम आहे। पोइ अॻिते अलाह ताला जी ज़ाते बाबरकात चयो इल्ला लज़ीन ज़लमू मिनहुम मगर जिन शख़्सनि ज़ुल्म कयो इन्हनि खां फला तख़्शौहुम उन्हनि खां डिॼो न। ज़ालिम खां कॾहिं बि न डिॼंदा कयो। बख़्शौनी मूंखां डिॼो वले उतिम निअमती अलैकुम तव्हांजो पूरी कया मां पंहिंजी नेमत खे मथे तव्हांजे वलअल्लकुम तहतदून तव्हां हिदायत वारा तव्हां बणिजी वञो। यानी अलाह जे ख़ौफ़ सां अलाह जूं नेमतूं पूरियूं थींदियूं आहिनि। जॾहिं बंदो रब जे ख़ौफ़ दिलि में रखी करे ख़ुदा जी तरफ़ ॾे रुजू कंदो आहे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजे मथां इनाम फरमाईंदो आहे। त हाणे काबतुल्लाह शरीफ़ ॾे मुंहुं करणु इहो बि असांजे मथां अलाह जो इनाम आहे। छो जो असांखे आला क़िबलो रब करीम नबी के सलाह जे ज़रिए असांखे अता फरमायो आहे। यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जी असांजे मथां नेमत आहे। इहा अलाह जी नेमत आहे जो अलाह ताला असांखे गॾु करण जे लाइ हिकु तरफ़े करण जे लाइ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे क़ाबिल खे असांखे क़िबलो करे अता फरमाए। दुआ आहे त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह। अल्लाह